अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में भलीकार माया काजी राबेल। हेडलाइंस अवां ॾिठियूं बुलेटिन में अवांखे अहम ख़बर ॾी तो पंजाब ऐं केपीके में चूंडुनि जे हवाले सां इलेक्शन कमीशन जो इजलास ख़त्म थी वियो आहे। अवांखे ॿुधो त इलेक्शन कमीशन पारां चीफ सेक्रेटरीनि ऐं आईजीज़ जी ब्रीफिंग जो जाइज़ो वरितो वियो आहे। ॿिन्ही निगरान हुकूमतुनि जे मौक़िफ़, दिफ़ा ऐं नाणे जी वज़ारत जे मौक़िफ़ ते गौर वीचार कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन चयो त इजलास में समूरनि मामलनि ते गौर बाद ॿिन्ही सूबनि में चूंडुनि जे हवाले सां फ़ैसिलो कयो वेंदो। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुंबर। जी इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में चूंडुनि जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हो, उन ते इलेक्शन कमीशन जो अहम इजलास थियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत में हिन इजलास में इलेक्शन कमीशन जे मेंबरनि, डीजी लॉ, डीजी इलेक्शन ऐं ॿिया जेके ऑफिसर आहिनि उन्हनि शिरकत कई आहे। ऐं हेसि ताईं जेके केपीके ऐं पंजाब जे चीफ सेक्रेटरी आहिनि, आईजीज़ जेके ब्रीफिंग ॾिनियूं आहिनि उन्हनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। उन खां अलावा वफ़ाक़ी हुकूमत जो मौक़िफ़, दिफ़ा वारी वज़ारत जे तरफ़ां फौज पोलिंग स्टेशन खे ॾियण जे हवाले मामले ते ऐं नाणे वारी वज़ारत जे तरफ़ां जेका फंडनि जी फ़राहमी आहे उन ते पिणु गौर वीचार कयो वियो आहे। इन्हनि समूरनि मामलनि ते हतमी गौर वीचार खां पोइ इलेक्शन कमीशन जेको आहे ॿिन्ही सूबनि में चूंडनि बाबति हतमी फ़ैसिलो कंदी। इम्कानात उन हवाले सां इलेक्शन कमीशन जी का पधराई बि जारी थी आहे या इलेक्शन कमीशन को अहिड़ो ऐलान बि करे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इब्राहिम कुंबर।